नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट पारां तालीम खाते जे मुलाज़िमनि ऐं उस्तादनि खे पंहिंजा ॿार बि सरकारी स्कूल में दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। उस्ताद तंज़ीमुनि खे फ़ैसिलो करणो पवंदो त हाणे संदन को बि ॿार प्राइवेट स्कूल में न पढ़ंदो। उस्ताद तंज़ीमुनि पारां पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में दाख़िल कराइण लाइ अदालत खे लिखत में ख़ातिरी। अदालत पारां उस्ताद तंज़ीमुनि खे तालीम जी बहितरी लाइ कम करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। उस्ताद तंज़ीमुनि जो मक़सद रुगो चूंड विढ़ण हड़ताल करण न पर तालीम जी बहितरी लाइ बि हुजण घुरिजे। अदालत जा रिमार्क्स। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट पारां तालीम खाते जे मुलाज़िमनि ऐं उस्तादनि खे पंहिंजा ॿार बि सरकारी स्कूल में दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। उस्ताद तंज़ीमुनि खे फ़ैसिलो करणो पवंदो त हाणे संदन को बि ॿार प्राइवेट स्कूल में न पढ़ंदो। उस्ताद तंज़ीमुनि पारां पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में दाख़िल कराइण लाइ अदालत खे लिखत में ख़ातिरी। अदालत पारां उस्ताद तंज़ीमुनि खे तालीम जी बहितरी लाइ कम करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। उस्ताद तंज़ीमुनि जो मक़सद रुगो चूंड विढ़ण हड़ताल करण न पर तालीम जी बहितरी लाइ बि हुजण घुरिजे। अदालत जा रिमार्क्स।